रोटी ॾिसो लिखियो अथई रोटी 8 खां 10 रोटी। हाँ बस 2 कलाक 2 कलाक घणा ई आहिनि यार। हाँ 5 मिंट अॻु में हलंदासीं असां। हा त मां सुभाणे दाढ़ी लाराए ईंदुमि। हा ठीकु आहे। पौणे 8 तो वटि ईंदुमि पोइ पाण हलंदासीं हा न। ठीकु। अरे मुखी साहब ये तां छो तो तकलीफ़ कयो रखो ये साईं घर जी ॻाल्हि आहे पोइ छा मुखी आहे त छा थियो चंदना खिसकोली। अरे खिसकोली कान्हे चाइना जो माण्हू अथई। फुल्का फुल्का आयो फुल्कनि ते पचन भी तो सही ना। मैं बात नहीं मन के हर गली में हिते बि रखो 5। छापर तो एडी रोटी खाएंगा हो यार। हेॾी रोटी खाई तुम छा ॿारनि खे नज़र था न आयो ॿारनि खे। दादी तो उपवास न रखंदी है ग्यारस ब्यास मां कुछ भी न रखंदी आहियां सभु ॾींहं खाईंदी आहियां सभु ॾींहं खाईंदी आहियां। दादी बराबर मर्दन सां न ॻाल्हाए रोटी का सिधी थी करे। भाऊ ये तव्हांजी घर वारी आहे। हा मां सम्झो नरोड़ा पदड़ो वारी। थाली खड़ा हूं साईं थाली खणो तव्हांखे तकड़ छो लॻी आहे साईं। चांवर ऐं फुल्का मोकिलियो। जल्दी जल्दी कयो सर्विस ढिली अथव या। चांवर भाई फुल्का साईं क्यों चौथो दफ़ो रोटी ॾिए ते तव्हांजा उथिया न आहियो छा? साईं टियों दफ़ो हले या चौथों दफ़ो हले तव्हां नज़र हणा आहियो छा असांखे। ठीकु आहे मां पंहिंजे भाउ खे थो ॿुधायां। बाबन चओ भाउ साईं फुल्का भाॼी चांवर साईं दाल साईं तव्हांजी सर्विस भला ढिली आहे छा कुझु पहुचे ई कान थो माल। ये सॼा तानी बेटा खाओ भई आहे। छा चए सर्विस असांजी दिल्ली आहे। हा साईं अरे हो ॾिस तव्हां सां गॾु वेठा हुआ उन खां पोइ 4 दफ़ा ॿिया वेठा माना 5 दफ़ा वेठा उहे उथी खाई हलिया विया। अरे शर्म अचणु खपे कलाक खां वेठा आहियो हिते। शर्म असांखे अचणु खपे शर्म अचणु खपे तव्हां ॿिन्हिनि खे। छा शर्म तव्हांखे अचणु खपे। असांखे शर्म हा हा शर्म तव्हांखे अचणु असां लाइ शर्म अचणु खपे। छो छो ॿुधाए कार्ड वठो शादी हुते। हा हा खणी अचो कार्ड मां ॾेखारियो छा आहे। त छा कार्ड में छा आहे। साईं खणी अचो न कार्ड। कार्ड में ॾिसो न खणी अचो। खणी अचो कार्ड खणी आ हे वठ कार्ड छा आहे हिन में। साईं फिटी न कयो कार्ड गुस्सो न रखो मुखी साहब बि अचे थो। अरे छा थींदो मुखी 5 दफ़ा माण्हू खाई विया आहिनि हे कलाक सवा खां अञा ताईं हिते वेठा आहिनि। खाइनि पिया न भले। साईं हेॾा ॿुधो मुखी साहब 2 मिंट ॾिसो तव्हां हिन कार्ड में तव्हांजी छा लिखियल आहे 8 खां 10 रोटी। साईं असां हाणे सवा कलाक थियो वेठा आहियूं। अञा मुनो कलाक बाक़ी आहे। मुनो कलाक अञा बाक़ी आहे न साईं। हिननि छा लिखायो आहे 8 खां 10 त असां 8 खां 10 रोटी खाईंदासीं 10 खां पोइ विहूं तव्हां असांखे चई सघंदा आहियो न। हा 10 लॻे 1 मिंट पाणे हली वेंदासीं। हा माना जेतिरो टाइम लिखियल आहे ओतिरो टाइम तव्हां वेहंदव। सही लिखियल आहे न 8 खां 10 रोटी। खाओ सत्यो वाला लिखाइण पाण त 8 खां 10 तूं खाधे में ध्यानु थो ॾी पोइ असांखे दड़का ॾेई वियो आहे जॾहिं लिखाइनि था तूं आराम सां 10 में खा वे। हा 8 खां 10 लिखियल आहे त असां खाईंदासीं न। वरी असांजे मथां थो गरम थिए ग़लती न जी कार्ड में भुलाए न 8 खां 10 या 15 मिंट लिखायो न। सिधो लिखायो 10 मिंट खाली रोटी। अरे भाई ज्ञान न